हलो संगत, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? ख़ैरु? तबियत सेहत ठीकु आहे? अॼु साईं 3 अप्रैल आहे ऐं गर्मियूं शुरू थी चुकियूं आहिनि। ख़ासि तौर ते 25 अप्रैल खां पोइ टेम्परेचर काफ़ी वधी विया आहिनि। पर अगेन मां इहो ई चवंदुसि त मौसम जे हिसाब सां जेकॾहिं टेम्परेचर्स जो या वधियल गर्मीपद जो जाइज़ो वठिजे त सिंध में 25 अप्रैल खां पोइ ऐं मई जा 10 ॾींहं पहिरियां पाण जेकर इन 15 ॾींहंनि खे फोकस कयूं त टेम्परेचर लॻभॻि नॉर्मल आहे। गर्मी त आहे, ज़ाहिर गर्मी जो मौसम आहे त गर्मी थींदी ज़ाहिर आहे। पर तव्हांखे यादि हुजे शायदि त 2018 में नवाबशाह ज़िले में 50 डिग्री थी वियो हुयो टेम्परेचर। ऐं हिन वक़्त जी जेका रिकॉर्डिड हिस्ट्री आहे उन मुताबिक़ दुनिया में किथे बि 50 डिग्री सेंटीग्रेड गर्मीपद अप्रैल जे महीने में नाहे थींदो। इहो रिकॉर्ड बि सिंध में नवाबशाह वटि आहे, यानी कि नवाबशाह सम्झो त चैम्पियन आहे इन मामले में। बाक़ी जेके इहे ॾींहं आहिनि अप्रैल जा आख़िरी ॾींहं ऐं मई जा शुरू वारा ॾींहंनि में गर्मी तूं सॼी सिंध में आहे, पर जेको विचोलो आहे यानी कि नवाबशाह, हैदराबाद, सांगड़, दादू ऐं टंडो लियार, इहे सभई इन्हनि में वधीक गर्मी पवंदी आहे ऐं उत्तर में कुझु बहितरी हूंदी आहे। ऐं उन हिसाब सां कराची जा टेम्परेचर बि तव्हां ॾिसा हूंदा त उहे अप्रैल पूरो महीनो ऐं मई जे शुरू में 38, 40 खे बि टच कंदा आहिनि। इहे गरम तरीन ॾिहाड़ा हूंदा आहिनि। सम्झि सिंध जो ॾखिणियो हिसो तव्हां ईअं खणी चओ, नवाबशाह खां हेठियां इलाइक़ा वधीक गरम हूंदा आहिनि। ऐं वरी जॾहिं 20 मई खां पोइ जून जे महीने में, जुलाई जे महीने में, अगस्त में वरी उत्तर सिंध वधीक गरम थी वेंदो आहे, छो जो हुते टेम्परेचर शिफ्ट थींदो आहे। सबबु कहिड़ो आहे? सबबु इहो आहे त माना मई जे एंड में ऐं जून में ॾखिण जी हवा शुरू थी वेंदी आहे, जेको कराची, ठट्टो, बदीन में त कुझु बहितरु हूंदो आहे, पर जीअं जीअं उहा नॉर्थ तरफ़ हवा ट्रेवल कंदी आहे त उहा गरम थी वेंदी आहे। छो समुंड मां जॾहिं ईंदी आहे हवा ॾखिण खां उत्तर तरफ़ फ्लो कंदी आहे त समुंड मां अचण करे टेम्परेचर कुझु बहितरु हूंदो आहे, पर जीअं जीअं उत्तर तरफ़ ट्रेवल कंदी उहा गरम थी वेंदी आहे, जेके पाण झोलो चवंदा आहियूं। उहा हवा नवाबशाह खां उत्तर ताईं पहुचंदी आहे, नौशहरे में, कंडियारो, पकाचांग ताईं, पर खैरपुर ताईं पहुचंदे पहुचंदे हवा उहा तक़रीबन बंदि थी वेंदी आहे, बीह वेंदी आहे। ॾखिण सिंध में हवा जे करे टेम्परेचर वरी घटिजी वेंदो आहे मई जे आख़िर में ऐं जून जे शुरू में, ऐं उत्तर सिंध में वरी गर्मी वधंदी वेंदी आहे। मई जा पहिरियां 15 ॾींहं सिंध में नवाबशाह में सभ खां वधीक टेम्परेचर हूंदो आहे, गर्मीपद हूंदो आहे, वधीक गर्मी फील थींदी आहे, झोलो बि लॻंदो आहे। उत्तर में वरी घटि हूंदो आहे, पर जीअं जीअं तव्हां जून महीने में एंट्री कंदव त वरी जेको टेम्परेचर चैम्पियन आहे उहो थी वेंदो आहे लाड़काणो, दादू कॾहिं कॾहिं ऐं जैकबाद। हिते वधीक टेम्परेचर फील थींदो आहे जून जे महीने में। हाणे ॻाल्हि कजे इहा जेका ला नीना ऐं एल नीनो फैक्टर जे करे गर्मी जे हीट ब्रस्ट जी ॻाल्हियूं हलनि थी पियूं। ख़ैर एहतियाती तदाबीर या माना केयर तव्हांखे करणु खपे, छो जो गर्मी जो मौसम आहे, ॾींहुं या तओ लॻी सघे थो, माण्हू बीमार थींदा आहिनि ऐं कुझु माज़ूर या कुरड़ माण्हू इस्पताल भेड़ा बि थींदा आहिनि या कॾहिं कॾहिं मरी बि वेंदा आहिनि। बाक़ी हे जेका लहर जिन जी हरू माना हेॾो वधाउ करे जेके पेश कयो पियो वञे, अहिड़ी ॻाल्हि बिल्कुलु बि कोन्हे। हींअर बि तव्हां टेम्परेचर ॾिसंदो त हिन वक़्तु बि 45, 46 टेम्परेचर हले थो नवाबशाह में, जेको हिन वक़्तु गरम तरीन इलाइक़ो आहे सिंध में। ईंदड़ 8 ॾींहंनि में यानी 1 मई खां वठी 7, 8, 10 मई ताईं टेम्परेचर जेके आहिनि 47 खां घटि आहिनि, किथे बि 48 कोन्हे को। ऐं 2 ॾींहंनि खां पोइ यानी कि 4, 5, 6, 7 मई ते वरी टेम्परेचर इहे 42, 43, 44 ते वञनि था। गर्मी जे मौसम में सिंध में इहो टेम्परेचर नॉर्मल आहे। ज़ाहिर आहे हिन मुद में 3 डिग्री त कोन थींदो न। अबव 42, 40 खां मथे 42, 43, 44 इहो नॉर्मल टेम्परेचर आहे। इन में अव्हांखे परेशान थियण जी ज़रूरत न आहे। बाक़ी जीअं गर्मियूं हूंदियूं आहिनि उहे थींदियूं। 10 मई खां सिंध में चालीहो स्टार्ट थींदो आहे, माना 40 गरम तरीन ॾींहं हूंदा आहिनि। 10 मई खां वेंदे 20 जून ताईं इहे 40 ॾिहाड़ा तमामु गरम हूंदा आहिनि।
उन जे पहिरें हिसे में जीअं मां पहिरियों ॿुधायो ॾखिण सिंध में ऐं विचोले में गरम हूंदो आहे मौसम, ऐं वरी अॻियां 20 ॾींहंनि में उत्तर में वधीक गरम थी वेंदो आहे। बाक़ी रही मींहोंगी जो हाल अहिवाल, सो हिकु ॿ जायुनि ते थी सघे थो, जीअं लाड़काणे में हफ़्ते खां पोइ थी सघे थो को अंधारी ऐं 4 कणियूं पवनि, ऐं उनखां पोइ को बि चांस कोन्हे को। तक़रीबन 99% चांस आहिनि त सिंध में को बि मींहुं कोन पवंदो 10 मई खां वठी 20 जून ताईं लॻभॻि को बि मींहुं कोन्हे, ऐं परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। ऐं इन मुद में जीअं जेकॾहिं मींहुं अची बि वियो त अंधारी हूंदी आहे, 2-4 कणियूं हूंदियूं आहिनि, को एॾी वॾे पैमाने ते मींहुं नाहे पवंदो। ठीकु थी वियो। सो बाक़ी जेका काफ़ी दोस्त पुछा था कनि था हिन वक़्तु छा सूरत हाल आहे, मॉनसून कीअं रहंदो। सो मॉनसून जी हिन वक़्तु एग्ज़ैक्टली प्रिडिक्शन अप्रैल में नथी करे सघिजे। 15-20 मई खां पोइ हिकिड़ो वेदर पैटर्न जी कंफर्म रिपोर्ट ईंदी आहे पाकिस्तान मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट तरफ़ां बि, ऐं ॿिया जेके वेदर मॉडल्स आहिनि जेके ॿुधाईंदा आहिनि त अर्ली मॉनसून या फुल मॉनसून या पोस्ट मॉनसून कीअं रहंदो। इहे जेके 3 टर्म यूज़ थींदा आहिनि, प्री मॉनसून छा आहे, यानी की सिंध में, सिंध जी ॻाल्हि कंदासीं पाण, सिंध में बस जून जो महीनो प्री मॉनसून आहे, जुलाई अगस्त फुल मॉनसून आहे, ऐं सेप्टेंबर अक्टूबर पोस्ट मॉनसून आहे, या मॉनसून खां पोइ वारो मौसम कीअं रहंदो। सो सिंध में हिस्टोरिकली ऑन एवरेज सरासरी जी ॻाल्हि थो कयां, सरासरी तौर ते 4 खां 6 सिस्टम ईंदा आहिनि जून, जुलाई ऐं अगस्त में। जून जा 20 खां पोइ ख़ासि तौर ते, पर जून में लॻभॻि को बि सिस्टम न ईंदो आहे, घणे भाङे कॾहिं कॾहिं ईंदो आहे। सो जुलाई अगस्त ऐं सेप्टेंबर में 4 खां 6 सिस्टम ईंदा आहिनि। सो कॾहिं कॾहिं उहे इंटेंस हूंदा आहिनि, कॾहिं नॉर्मल हूंदो आहे, 1-2 ॾींहं स्पेल हूंदो आहे। सो गर्मी खे धकु लॻणु शुरू थींदो 20 जून खां पोइ सिंध जे ॾखण वारे इलाइक़नि में, ऐं उत्तर सिंध में वरी घणे भाङे गर्मी में मींहुं घटि पवंदो आहे या नाहे पवंदो। हाणे जेको शदीद मींहुं आहे उहो त ज़ाहिर पवंदो, सॼी सिंध में पवंदो, पर उनजी फ़िलहालु का बि अहिड़ी रिपोर्ट कोन्हे जंहिंमें चई सघिजे त को शदीद मींहुं पए थो पियो। सो इहा हुई वेदर प्रिडिक्शन ईंदड़ 15 ॾींहं इन पर्टिकुलर, ऐं पूरे सीज़न जी इन जनरल गर्मी जे हवाले सां। सो जेके 50 डिग्री खे टच कंदड़ ॾींहं हूंदा आहिनि, हाणे नवाब शाह जेकॾहिं 20 मई ताईं 50 खे टच नथो करे त पोइ अॻिते न कंदो, छो जो पोइ वरी हवा शुरू थी वेंदी आहे जेके झोलो चवंदा आहियूं। झोलो बेसिकली हीट कैरियर हूंदो आहे, यानी कि हीट खे ट्रांसफॉर्म कंदो आहे, ट्रांसपोर्ट कंदो आहे, ऐं उत्तर में जीअं जीअं हवा घटि पहुचंदी आहे त उते वरी गर्मीपद वधी वेंदो आहे। सो 20 जून ताईं नवाब शाह में जेकॾहिं टेम्परेचर 50 थियो त ठीकु आहे, उनखां पोइ कोन थींदो। ऐं वरी उत्तर सिंध में जीअं लाड़काणो आहे, रोड़ी सखर आहे, ऐं जेकब आहे ख़ासि तौर ते, इन्हनि में वरी 20 मई खां पोइ 20 जून ताईं 50 डिग्री थियण जा चांस हूंदा आहिनि। सो फ़िलहालु इहो प्रिडिक्ट करणु त बाबा 50 थींदो या कॾहिं थींदो या केतिरा ॾींहं हलंदो, इहो चई नथो सघिजे। जेकॾहिं झोला लॻा सुठे नमूने त उन झोलनि जे करे हीट ट्रांसपोर्ट थींदी आहे, हीट जो फ्लो थींदो आहे, ॾखिण खां उत्तर तरफ़ हवा हीट खे गर्मी खणी वेंदी आहे। सो इहो जेकर सिस्टम हलियो झोलनि जो, त झोला फील त थींदा, पर गर्मीपद जेको आहे उहो तव्हांखे 45 खां मथे बि न मिलंदो। 50 डिग्री तॾहिं थींदो आहे जॾहिं माना हवा बंदि थी वञे, ऐं जून जो महीनो हुजे उत्तर सिंध में, ऐं मई जो महीनो हुजे ॾखिण सिंध में, पोइ ई 50 थींदो आहे। ठीकु आहे। सो हीट वेव जेका हरू जो जेको माना पटराड़ कई थी वञे, अहिड़ी का बि हीट वेव कोन्हे, अव्हांखे परेशान थियण जी का बि ज़रूरत कोन्हे। ठीकु आहे। थैंक यू।